सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस जी जुडिशियल इंक्वायरी लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जो क़त्ल बासरनि पारां खोलियल दहशतगर्दी आहे। नसरुल्लाह गडानी मज़लूम माण्हुनि जो आवाज़ हो, करप्ट माण्हुनि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कंदो हो। 2020 में बासरनि वीडियो ठाहिण ते नसरुल्लाह गडानी ते फायरिंग कई हुई। ही अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं। सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस जी जुडिशियल इंक्वायरी लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जो क़त्ल बासरनि पारां खोलियल दहशतगर्दी आहे। नसरुल्लाह गडानी मज़लूम माण्हुनि जो आवाज़ हो, करप्ट माण्हुनि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कंदो हो। 2020 में बासरनि वीडियो ठाहिण ते नसरुल्लाह गडानी ते फायरिंग कई हुई। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे कराची खां सिकंदर भुट्टो। जी सिकंदर, सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस जी जुडिशियल इंक्वायरी लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। वधीक तफ़सील आगाह कजो। हाँ जी अब्दुल कयूम, सिंध हाई कोर्ट में जो है शहीद नसरुल्लाह गडानी जो क़त्ल थियो है उन बाबत सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वही है। सिंध हाई कोर्ट में एडवोकेट माजिद गबोल अमार दायो पारा अड़ी दरख़्वास्त दाख़िल कराई वही है। दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ अख्तियार किया गया है 21 मई 2024 ते घोटकी ज़िले के इलाके मीरपुर माथिलो में सहाफ़ी नसरुल्लाह गडानी मोटरसाइकिल सवार जेके आहिनि त उन्हनि खे जवाबदारनि फायरिंग करे क़त्ल करे छॾियो, ज़ख़्मी कयो हुयो। जॾहिं त इलाके जा माण्हू जेके आहिनि त सहाफ़ी नसरुल्लाह गडानी खे बचाइण लाइ आया त जवाबदारनि हवाई फायरिंग करे ॾिनी ऐं माण्हुनि जेको आहे त उतां भॼी विया जेके फायरिंग जे डप खां। दाख़िल दरख़्वास्त में इहो बि मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त नसरुल्लाह गडानी खे पहिरियां डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल मीरपुर माथिलो मुंतकिल कयो वियो, जिते खेसि गणती जोगी हालत में रहीमयार ख़ान शेख ज़ायद अस्पताल मुंतकिल कयो वियो। सहाफ़ी नसरुल्लाह गडानी खे कराची जी ख़ानगी अस्पताल में एयर एम्बुलेंस ज़रिए हालत नाज़ुक हुजण करे मुंतकिल कयो वियो। 2 ॾींहंनि खां पोइ हू कराची जी निजी अस्पताल में नसरुल्लाह गडानी ज़ख़्मियुनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो हो। दरख़्वास्त में इहो बि चयो वियो आहे त सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जो क़त्ल मक़ामी वॾेरनि पारां खुलियल दहशतगर्दी आहे। दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ अख्तियार कयो वियो आहे त सहाफ़ी नसरुल्लाह गडानी मज़लूमनि जो आवाज़ हो, वॾेरनि ऐं करप्ट माण्हुनि ख़िलाफ़ ऐं पुलिस ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो हो। 2020 में बि उतां जे मक़ामी वॾेरे शहबाज़ लुंड जी गैर कानूनी प्रोटोकॉल जी वीडियो ठाहिण ते MNA जे पुट शहबाज़ लुंड मथसि फायरिंग बि कराई ऐं हरासमेंट बि कयो, जंहिं ते नसरुल्लाह गडानी शहबाज़ लुंड ऐं ॿियनि ख़िलाफ़ अहिड़ी शिकायत बि कराई हुई। दाख़िल दरख़्वास्त में इहो बि चयो वियो आहे त ॼाणा नसरुल्लाह गडानी खे जाली MPO तहत हैदराबाद जी जेल में नज़रबंद कयो वियो हो। नसरुल्लाह गडानी ते हमले जो केस 7 ॾींहंनि खां पोइ जेको आहे त पुलिस पारां दाख़िल कयो वियो जीअं केस खे ख़राबु कयो वञे। दाख़िल दरख़्वास्त में सज़ा कई वई आहे त सिंध हुकूमत खे नसरुल्लाह गडानी क़त्ल केस जी जांच लाइ हाई कोर्ट जे जज ते ॿधल जुडिशियल कमीशन जोड़े ऐं हुकुम ॾिनो वञे त हू जेको आहे त साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी कनि ऐं जवाबदारनि खे वैखो करे गिरफ़्तार कनि। अदालत खे दरख़्वास्त ते तकड़ी ॿुधणी वारी दरख़्वास्त बि दाख़िल कराई वई आहे। अदालती कमीशन में ईमानदार ऐं माहिर पुलिस ऑफिसर बि शामिल कया वञनि। सिकंदर, इन दरख़्वास्त के कबूल करण जे लाइ केतिरो प्रोसेस हाणे मतलब घुर्जे इन जेकी दरख़्वास्त जेका दाख़िल कराई वई आहे? हाँ जी अब्दुल कयूम, या सूमर वारे ॼाणे जेको आहे त मुतवक़े आहे त इन दरख़्वास्त जी ॿुधणी थींदी। सिंध हाई कोर्ट जी बरुकनी बेंच जेके आहे त ॿुधणी कंदी, जॾहिं त दरख़्वास्त में इहो बि चयो वियो आहे त वाक़ियो 21 मई ते पेश आयो। अदालती कमीशन जोड़े करे उन जे ज़िम्मेवारनि खे तइनु कयो वञे। दरख़्वास्त में सिंध हुकूमत, घरू खाते वारे वज़ीर जी सेक्रेटरी, IG सिंध पुलिस, DIG सखर, SSP घोटकी खे बि धुर बणायो वियो आहे। जी ठीकु आहे सिकंदर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।